वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ आहे ते असां शेयर करे रहिया आहियूं नौशेरो फिरोज़ मां, जिथे मंगिया मोरी वेझो पुलिस की कार्रवाई वॾे मिक़दार में चर्स हथ कयो वियो आहे। 2 जवाबदार गिरफ़्तार किया विया आहिनि। DSP नौशेरो फिरोज़ इमदाद सोलंकी जी अॻवानी में पुलिस महरान हाईवे ते पुलिस मस्दा खे रोके तलाशी वरिती आहे। तलाशी दौरान 2.25 मण जे लॻभॻि चर्स हथ करे 2 जवाबदारनि मोहम्मद इब्राहिम ऐं सैफुल्ला डोमकी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अहम ख़बर आहे नौशेरो फिरोज़ मां, जिथे मंगिया मोरी वेझो पुलिस कार्रवाई करे वॾे मिक़दार में चर्स हथ करे वरितो आहे। 2 जवाबदार बि गिरफ़्तार कया विया आहिनि। DSP नौशेरो फिरोज़ इमदाद सोलंकी जी अॻवानी में महरान हाईवे ते पुलिस मस्दा खे रोके तलाशी वरिती आहे। तलाशी दौरान 2.25 मण जे लॻभॻि चर्स हथ करे 2 जवाबदारनि मोहम्मद इब्राहिम मरहे टियों ऐं सैफुल्ला डोमकी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। नौशेरो फिरोज़ मां ख़बर आहे, मंगिया मोरी वेझो पुलिस जी कार्रवाई वॾे मिक़दार में चर्स हथ कयो वियो आहे।